नौशरो फिरोज मां के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ आम चूंडुनि खां पोइ म्यूनिसिपल कमेटी नौशरो फिरोज जे वार्ड 15 में इलेक्शन जे कामयाब थियण खां पोइ बिरादर जे अॻुवाननि सरदार राजा खान ट्रगड़, शाहनवाज़ ट्रगड़, माजिद अली ट्रगड़, अमजद ट्रगड़, जामी सेठ अयूब ट्रगड़ जी अॻुवानीअ में बिरादर जे ॻोठनि समेत रिंद बिरादरी, डंगराज मज़ारी, लुंड बिरादरी, मेमन बिरादरी के दोस्तन, जीवन खान मज़ारी, मुनवर अली मज़ारी, साहिब खान मज़ारी, दिलशाद अली रिंद, जान मोहम्मद रिंद, लालू यूसुफ मेमन, एजाज अली लुंड सनालाए सोलंकीअ जो शुक्रियो अदा कयो। उन मौके ते सरदार राजा खान ट्रगड़, शाहनवाज़ ट्रगड़, माजिद अली ट्रगड़, अमजद ट्रगड़, जामी सेठ अयूब ट्रगड़ पारां साथ ॾींदड़ अॻुवाननि ऐं ॻोठाणनि जो शुक्रियो अदा कंदे दोस्तनि जा थोरा मञिया ऐं मुअज़्ज़िज़ीन खे टोपियुनि जा तोहफ़ा पेश करे शुक्रियो अदा कंदे गुलनि जा हार पाराए आम चूंडुनि में साथ ॾियण ऐं कामयाब करण ते थोरा मञिया। उन मौके ते बिरादरीअ जे सरवाण राजा खान ट्रगड़ पारां सभिनी बिरादरियुनि जे अॻुवाननि ऐं मुअज़्ज़िज़ीन सां मुख़ातिब थींदे चयो त ही इलेक्शन तारीख़ी इलेक्शन थी गुज़री आहे ऐं ख़ैर ख़ैरत सां थी वई। असां सां बिरादर सोढो मुंहिंजनि दोस्तनि ऐं मथनि बिरादरीअ जे महिरबाननि साथ ॾेई पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे चूंडाइण में मदद कई। असां सभिनी जा मशकूर आहियूं ऐं असां हर वक़्तु हाज़िर आहियूं। इंशाअल्लाह इलाइक़े ऐं ॻोठनि जी तरक़ीअ लाइ कोशिशूं कंदासीं। उन मौके ते शाहनवाज़ खान ट्रगड़, हाजी मोहम्मद उमर ट्रगड़, कुर्बान अली ट्रगड़, माजिद अली ट्रगड़, अमजद जामी ट्रगड़, दीन मोहम्मद ट्रगड़ ऐं ॿिया अॻुवान गॾु हुआ।